लीडर टीवी में एक दफ़ो ॿीहर भलेकार असांजो डॉक्टर वलीद शेख साहब सां ॻाल्हियूं गुज़िरियल वक़्फ़े खां अवल असांजी ॻाल्हियूं पई थियूं तालीम जंहिं नमूने सां तालीम ट्रांसफॉर्म थिया आहिनि हालक शहर में रहंदा शहरी जंहिं नमूने उहो अर्बन अर्बेन जे सॼे मामलनि खां अॻिते वधी आया आहिनि साईं वकील बि रहियो आहे त सिंधी माण्हुनि खे शहरी थियणो पवंदो सिंधी माण्हुनि खे शहरियत अख़्तियार करणी पवंदी शहरियत सिटीज़नशिप न पर अर्बेन सो अर्बेन ते असांजो वक़फ़ो थियो पोइ त मां डॉक्टर वलीद साहब तव्हां मूंखे जेकॾहिं शुरू खां ॿुधायो न त प्राइमरी किथे पढ़ियो हाई स्कूल किथे सेकेंडरी किथे मेडिकल पोइ इहो अवल पंहिंजो खातो त असांखे लिखाए छॾियो जेके माण्हू हैदराबाद खे सुञाणीनि था त असांजो घर कच्चे में हुयो जॾहिं तव्हां कचो था चओ त माना कचो किलो न न न वेस्ट कचो वेस्ट कचो खोखरनि जो पाड़ो जिते सोणी प्रेस हूंदी हुई उहो दैट वाज़ वेयर वी यूज़ टू लिव पुराणी हिकिड़ी वॾी बिल्डिंग हूंदी जेका ॾाढी वरिती ऐं उन में 2 टे घर हुया उन में हिकिड़े घर में असीं रहंदा हुआसीं ऐं उहो घर ट्रांसफॉर्म थियो हाणे त ठही वियो आहे पर हुते तारिक अशरफ लिखंदो उलहंदो कचो हा इन करे मां हमेशह पुछंदो हुउसि त इहो ईस्ट कचो बि को हो या रुगो वेस्ट कचो हो चई त वेस्ट कचो हो बिकॉज हिकिड़े ज़माने में हीउ दरिया जो कचो ई हो पोइ जेको आहे सो चेंज थी वियो सिंधु जो पंहिंजो रुख किले खां लहो था हेठि होमस्टे हॉल वारी चाढ़ी या लही हेठि था अचो हिते स्टेशन रोड ते उन खां पोइ हिते अची अंदरि जेको आहे सो कचो वेस्ट कचो ऐं हिते घर हूंदो ऐं हिते मां त पैदा ई जेको आहे सो घर में थियसि उन घर में ऐं ॾाढी मूंखे जेको आहे सो हेल्प कई मदर जी मिडवाइफ हुई सो हुते पैदा थियासीं ऐं उन खां पोइ जेको आहे सो सभु कज़न चाचे जा ॿार सभु बोनावेंचर वेंदा सो मां ॾिंगो हुउसि शुरू खां वठी चवां त न मूंखे नाहे वञिणो स्कूल ई कोन्हे वञिणो पोइ बहरहाल ज़ोरी मूंखे दाख़िलो करायूं ऐं सो स्कूल वियासीं हुतां सो मूं पढ़ी कोन ॾिनो आई वॉज़ अ हॉरेबल स्टूडेंट ऐं जेको आहे सो 1-2 दफ़ा फेल बि थियुसि ऐं कहिड़े वक़्त में फेल थिया आहियो साईं 7वीं क्लास हुजे में फेल थियुसि न प्राइमरी कीअं पढ़ियव ख़ैर ख़ूबी सां हा ख़ैर ख़ूबी सां थोरो पढ़ीसीं जल्दी दाख़िल कयूं सो हिकिड़ो साल डिले थियो उन खां पोइ पढ़ियोसीं पोइ 7वीं क्लास में जेको आहे सो 7वीं क्लास खां पहिरीं उन खां पहिरीं जेको आहे सो एॾो जेको आहे सो ॾुखियो हुउसि चाइल्ड त मुंहिंजे पीउ चयो त न इहो घर में रहंदो ई कोन मुंहिंजी माउ ॾाढो ऑपोज़िशन कई पर चई त न इन खे बोर्डिंग में मोकिलियो इन खे पब्लिक स्कूल लतीफ़ाबाद में बोर्डिंग में विझी ॾियूं 2 साल हुते हुउसि हुते बि पढ़ी मूं कोन ॾिनो घणो पोइ वठी आया वरी मूंखे बोनावेंचर में विझी छॾियऊं सो 7वीं क्लास में फेल थियुसि माना त 6-7 पब्लिक पढ़िया आहियो हा पब्लिक स्कूल में पोइ आयुसि हिते बोनावेंचर में जेको आहे सो 7वीं क्लास जो रिज़ल्ट अचिणो हो त बाबू मूंखे वठी हलियो ॿिन्हिनि ते चई त जे फेल थींदे त जेको आहे सो तूं हिते रहंदे बनीअ ते हा बनी ते रहंदे माना ज़मींदार माना फेल हा फेल हा हा ज़मींदार फेल बदतमीज़ माण्हू ऐं बदमाशी कंदड़ ऐं मूंसां मुसीबत इहा हुई त नंढो भाउ वॾो भाउ फर्स्ट पोज़ीशन इहो हमरा जेको आहे सो पास सभु होशियारु न फर्स्ट पोज़ीशनूं अच्छा ऐं जिन खे यादि आहे जेके पंहिंजो बोनावेंचर विया आहिनि फादर टॉट असांजो प्रिंसिपल हूंदो हुयो सो चए त तोखे थियो छा आहे तुंहिंजा ॿारनि खे जेको आहे सो ॾिस त सही ऐं वेतर मूंखे कावड़ अचे यानी मुंहिंजो ॿारनि जो नालो वठनि त मूंखे जेको आहे सो वेतर कावड़ अचे बहरहाल उन में पास थी वियसि हलो 7वीं में जॾहिं ख़बर आहे रिज़ल्ट आई त न को चाचे खे ॿुधायमि न को पीउ खे ॿुधायमि बस में चढ़ी उतां 7वीं क्लास जो स्टूडेंट जेको आहे सो भॼी जेको आहे सो घर पहुतो उन खां पोइ आई नेवर लुक बैक साईं उहो इस्लाम साहब जेको आहे उर्दू स्पीकिंग उतां आयो हूंदो बिल्कुलु उतां आयो तव्हांखे सेंट बोनावेंचर में 8वीं पढ़ाईंदो 9वीं पढ़ाईंदो हुयो फिज़िक्स ऐं केमिस्ट्री ॿई पढ़ाईंदो हुयो
ऐं मूंखे विहारे चई त ज़िंदगी तबाह थी वेंदई, पंहिंजे भाउरनि खे ॾिस छा था पिया न कनि, नंढो भाउ ॾिस, वॾे भाउ खे छॾ तूं नंढो भाउ ॾिस, शमसुद्दीन शेख। सो ॿई पोज़ीशन होल्डर। पोइ बहरहाल आई नो समथिंग क्लिक्ड, समथिंग ॿुधाइण पियो चाहियां त जहिड़ो कोन आहियां। सो समथिंग क्लिक्ड, ऐं उहा क्लिक मूंखे यादि आहे एब्सोल्युटली 9th क्लास जो को वॾो इम्तिहान कोन हो, बोर्ड जो इम्तिहान कोन हो, उन खां पहिरीं जेके इम्तिहान थींदा आहिनि उहो इम्तिहान हुयो। उन में मूं चयो त पढ़ी ॾिसूं था छा थो थिए। पढ़ी ॾिठुमि त मुंहिंजी पोज़ीशन आई 3rd या 4th क्लास में। ऑल ऑफ अ सडन इहो माण्हू जेको फेल थींदो हो, उन खां पोइ आई नेवर लुक बैक। उहो ॾींहुं ऐं उन खां पोइ आई नेवर लुक बैक। पोइ मूंखे न का वधीक ज़रूरत हुई घणो पढ़ण जी, आराम सां हर शइ पास थी वई हली। मुंहिंजा नंबर हुया कि तक़रीबन 86% मैट्रिक में। सो पोइ जेको आहे सो उन खां पोइ थिंग्स बिकेम ईज़ी। पोइ उहो LMC वियासीं। मैट्रिक कहिड़े साल में ॾिनो? इंटर कहिड़े साल में ॾिनो? 72 त इंटर ॾिनो 74 ऐं 5 में आयो मेडिकल स्कूल में। पोइ इहे झेड़ा ज़ियाउल वारा झेड़ा भुट्टे साहब ऐं ज़िया जे विच में तव्हांजी मेडिकल थी वई। एग्ज़ैक्टली राइट। उन खां पोइ जेको आहे सो उहो LMC पूरो थियो। उन खां पोइ तकड़ न कयो। इस्लाम साहब सां पोइ तव्हांजो रस्तो रहियो? इस्लाम साहब सां हमेशह रस्तो रहियो। अच्छा। इस्लाम साहब जा मूं ते एहसान आहिनि, इहो न आहे त माण्हू विसारे थो छॾे। ही वॉज़ उन ज़माने में कोन वणंदो, पर आई मीन जीअं मूं आलमाणी साहब जी ॻाल्हि कई, मां अचां थो साईं इस्लाम साहब ते। जीअं आलमाणी साहब जी ॻाल्हि कयमि, आलमाणी साहब वॉज़ समबडी हू टर्न माई लाइफ अराउंड, who absolutely turned my life around. टार्चर कैंप मूं कढी आयो। Exactly. मूंखे मुंहिंजा ॿार चवनि था त जे तूं हिते रही हा त या तूं जेलनि में हुजी या मरी वञे हासि ताईं। ऐं मुंहिंजी दैट इज़ एग्ज़ैक्टली वॉट आई वॉज़ डूइंग। त आलमाणी साहब मूंखे हिते हुतां कढियो, बाक़ाइदे कढी। मूंखे चयईं, मुंहिंजे कज़न सां ॻाल्हाई जेके अमेरिका में हुया, उनजा शागिर्द हुआ उहे बि, त इन खे तव्हां कढो न त जेको आहे सो बहरहाल। सो इस्लाम साहब जा मुंहिंजा वॾा एहसान आहिनि। जे मां उन ज़माने में पढ़ाई न शुरू करियां त मां कॾहिं डॉक्टर बि न थियां, कॾहिं ग्रेजुएट बि न करियां, ऐं अलाए छा करियां। पर ग्रेट मैन, ही हैज़ डाइड सिंस दैट आई हैव बीन टोल्ड। ऐं फादर टॉट ऑफ कोर्स एन अमेजिंग मैन। असांजो प्रिंसिपल सेंट बोनावेंचर जो। ऐं उन हिसाब में तुनिया साहब जो नालो मूंखे कोन ईंदो पूरो, असांजो प्रिंसिपल कैंटोनमेंट कॉलेज जो प्रिंसिपल जेको हुयो। सो अमेजिंग मैन। इहे सभु माण्हू जेके आहिनि उन्हनि जा एहसान आहिनि असां ते, जेको अॼु असीं थोरो कुझु करे सघिया आहियूं पंहिंजी पर्सनल ज़िंदगी में। कलेक्टिवली त असां कुझु कोन कयो आहे, करणु खपे। पर बहरहाल इन्हनि माण्हुनि जा एहसान, दीज़ आर थिंग्स दैट हैपन थ्रू आउट लाइफ। ऐं इहे ॻाल्हियूं यादि करणु, उन्हनि माण्हुनि खे कॉम्प्लीमेंट ॾियणु, ऐं उन्हनि माण्हुनि खे जेको आहे सो उन्हनि जी ॻाल्हियूं यादि करे, दोज़ आर इंस्पिरेशन्स। हर कंहिंजे ज़िंदगी में उहे अचनि था माण्हू जिन खे दोज़ हू चेंज योर लाइफ अराउंड। अप्लाई कयो उन ज़माने में? पेटारो हूंदो न ज़रूरु? न, मुंहिंजो भाउ हुयो पेटारे में, पर मदर वहीद पेटारे में हुयो, पर थोरो वक़्तु हुयो पेटारे में। ऐं उन ज़माने में पेटारो तमामु फेमस हूंदो हुयो, सभु माण्हू वेंदा हुया। पर द कॉम्पिटिशन जे पढ़ाई तालीम जी जेका आहे सभु मयार जे हिसाब सां सोचे त हैदराबाद में रहंदड़ माण्हुनि लाइ सेंट बोनावेंचर वॉज़ अ पेनेसिया। सेंट बोनावेंचर एडमिशन मिले त छा खपे। सो इहा हक़ीक़त आहे त मोस्ट ऑफ आवर टीचर्स वर उर्दू स्पीकिंग, ऐं अमेजिंग टीचर्स, ख़्यालु कंदा हुआ। अजीब वक़्तु हुयो। ऐं दे न्यू ईच अदर, दे न्यू ऑल ऑफ अस बाय नेम। ऐं सरपरस्ती करणु ऐं जेको आहे सो गाइडेंस करणु, ॿुधाइणु, सम्झाइणु। हालांकि हाणे ॾिसूं था त तरीक़ो अजीब हुयो,
उस्ताद जो, पर दैट वाज फाइन, आई मीन एट दैट टाइम इट वाज परफेक्ट। क्लासमेट मशहूर के थिया माण्हू? क्लासमेट काफ़ी कहिड़ा मशहूरु थिया, पर अलाए जे घणा उहो जेको मुसीबत इहा आहे न पाण वटि अञा बि साॻियो हिसाबु किताबु आहे त 9th क्लास में माण्हू तमामु नंढो हूंदो आहे, उन वक़्तु चेंज करे छॾींदा आहिनि पाण खे मेडिकल इंजीनियर, आर्ट कॉमर्स, पोइ दोस्त उहे ई हुया जेके डॉक्टर थिया, जेके अल्टीमेटली LMC में विया। मां त इहो चवां थो, अलाए जे मुंहिंजा डॉक्टर दोस्त काड़जापन, त असीं डॉक्टर जेको सो सिंगल ट्रैक माइंड हूंदो आहे, न को असीं पढ़ंदा आहियूं, न को लिटरेचर पढ़ंदा आहियूं, न को असांखे वर्ल्ड व्यू आहे तमामु घणो, असांजी सॼी कॉन्संट्रेशन आहे, सॼी कॉन्वर्सेशन जेका आहे सा डॉक्टरी 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 डॉक्टरी। सो 12 नाज़रीन, हाणे पहुचायो अथसीं सेंट बोनावेंचर खां पोइ इंटरमीडिएट पढ़ी हाणे LMC में, हाणे LMC में डॉक्टर साहब वाक़ुफ़ थो थिए ॿिनि शयुनि खां, हिकु डॉक्टरी खां, ॿियो सियासत खां। असां सां गॾु रहिजो, पाण इन ते साईं खां सुवाल पुछंदासीं। लीडर TV में हिकु दफ़ो ॿीहर भलेकार साईं, हाणे तव्हां LMC अची वियो, ठीकु आहे, हाणे LMC में तव्हां डॉक्टर जो थियण पियो वियो त अमेरिका त दिमाग़ में न हूंदी न, ठीकु आहे, डॉक्टरी में बि कैरियर छा MBBS या अॻिते बि सोचियो? पहिरें सालनि जी ॻाल्हि थो पुछां। न हुयो तॾहिं इहो अमेरिका कोन हुयो कंहिं बि चीज़ मां। असांजो हिकिड़ो दोस्त हूंदो, हुनखे तंग कंदा हुआसीं हमेशह, असांजो दोस्त आहे, प्यारो दोस्त आहे परवेश चन्नो, जेको फर्स्ट ईयर खां जेको चवंदो पियो त इहो त टेम्पररी फेयर, 3-4 साल पूरा थियनि त मां वञा थो अमेरिका। मूंखे उन ज़माने में न को कंप्यूटर हूंदो, न को कुझु हूंदो, हुनखे अमेरिका जी स्ट्रीट्स जी ख़बर हूंदी हुई, न्यूयॉर्क जी ख़बर हूंदी हुई त कहिड़ी स्ट्रीट मां कहिड़ी स्ट्रीट ते वञिबो, त उहो हिकिड़ो हूंदो। बाक़ी असांजो मक़सदु हुयो त रुगो MBBS पास थिए, पोइ देखी जाएगी। हाणे किथे? परवेश चन्नो इज़ इन सैन डिएगो, वीचारो अॼुकल्ह बीमार आहे, पर अलाह सेहत ॾिएसि। पर उते डॉक्टरी कई? हाँ, डॉक्टरी कई, हाँ, सैन डिएगो जे बॉर्डर ते, उते कैलिफोर्निया में, सैन डिएगो में। ऐं ग्रेट मैन, वेरी गुड फ्रेंड ऑफ आवर्स। अच्छा, पोइ साईं उन वटि जेको अमेरिका जो व्यू हो तव्हां खां बावल, उन जो रीज़न छा हो, का ख़बर अथव? निकिरूं तव्हां बादशाह जे आज़ादी खपे, जे कुझु करिणो अथव ज़िंदगी में त निकिरो हितां। इट वॉज़ अ वेरी डायनेमिक मैन। उन ज़माने में चवंदो त हिते जेको आहे कुझु बि कोन्ह थींदो। आइडिया इहो कोन हो त वञी अमेरिका में वेंदासीं, वञी रही पवंदासीं। जे कुझु करिणो आहे त उन ज़माने में सभु असांजा प्रोफेसर हुआ, MRCP, FRCS इंग्लैंड मां कराईंदा। जीअं त इंग्लैंड पोयां रहिजी वियो आहे, जे कुझु सिखणो अथव त अमेरिका हलणो पवंदो। इहा ख़बर हुअसि, इहा बि ख़बर हुअसि त 5th एवेन्यू खां 5th स्ट्रीट ते न्यूयॉर्क में कीअं टर्न कबो। सो बहरहाल ॿुधंदो त कावड़बो, पर बहरहाल त ही न्यू, पर मक़सदु इहो कोन हो त अमेरिका वञी वेही रहणो आहे। मक़सदु इहो आहे त जे पोस्ट ग्रेजुएशन करणी आहे, जे नई शइ सिखणी आहे त अमेरिका हलणो पवंदो। ऐं ठीकु आहे, वञी तूं वञी, असीं त जेको वेठा आहियूं। पर आस्ते 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 जीअं टाइम पास थियो त हिकिड़ो वियो, पोइ ॿियो वियो, पोइ टियों वियो, दोस्त वेंदा हलिया काफ़ी। एज़ आई सेड, अल्टीमेटली ऑल माई फ्रेंड्स लेफ्ट, मां आख़िरी में अकेलो बचो हुउसि। सो साईं ॿुधो, हाणे तव्हां 75 में थिया आहियो दाख़िल, 70 में किथे? LMC में। LMC में 74, ठीकु आहे, 74-75 में तव्हां थिया आहियो, ठीकु आहे। भुट्टो साहब जो उते फू जवानी आहे इक़्तिदार जी, उन ज़माने जूं ॻाल्हियूं ॿुधायो। उन ज़माने जूं ॻाल्हियूं, सची ॻाल्हि ॿुधो त उन ज़माने जूं ॻाल्हियूं जेके हुयूं तमामु रूटीन हुयूं। ऐं असां रूटीन में, आई वॉज नथिंग, एब्सोल्युटली नथिंग बट अ स्टूडेंट ऑफ लियाकत मेडिकल कॉलेज, 95 स्टूडेंट ऑफ लियाकत मेडिकल कॉलेज। आई डू रिमेंबर पंहिंजो ज़ुल्फ़िकार अली भुट्टो वारो जेको इलेक्शन जेको थियो उहो यादि आहे, बिकॉज पॉलिटिकल एक्टिविस्ट हुयासीं, बोर्ड ठाहियासीं, 77 वारो इलेक्शन, चार्ट ठाहियासीं,
ऐं ग्राफ ठाहियासीं। न ओॾी महिल त तव्हां सिपाफ जॉइन करे चुका आहियो। न मां सिपाफ जॉइन मूं कोन कई आहे। सिपाफ जॉइन मूं कई आहे उन टाइम ते जॾहिं सिपाफ ठाहिणु मना हुई। ज़ियाउल हक़ जो ज़मानो अची वियो आहे। अच्छा, उन खां पोइ हर शइ ते में आया आहियो? न ज़िया जे वक़्त में कोन आया आहियूं, ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जे वक़्त में, ऐं पोइ यकदम सभु कुझु चेंज थो थिए आख़िर में, ऐं सभु कुझु चेंज थो थिए, सभु कुझु चेंज थो थिए उन ज़माने में। उन ज़माने में भुट्टो साहब व्यू कयो तव्हां, यादि ॿुधायो। ज़ुल्फ़िकार अली भुट्टो असांजो लीडर हूंदो हुयो। ज़ुल्फ़िकार अली भुट्टो वॉज़ आवर आइडियल, नॉट ओनली बिकॉज़ ज़ुल्फ़िकार अली भुट्टो वॉज़ अ सिंधी। ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जेको आहे सो जंहिं ज़माने में जंहिं तरीक़े सां तयारु थींदो हुयो, जंहिं तरीक़े सां तक़रीर कंदो हुयो, उनजो वर्ल्ड व्यू, उनजी पंहिंजो उनजो आज़ादु ख़्यालु हुजणु, पाकिस्तान में इहे शयूं तमामु अजीब लॻंदियूं हुन ज़माने में। एंड ही वॉज़ अ पोस्ट मॉडर्न मैन, आई मीन ही वॉज़ अ ग्रेट पर्सनैलिटी। ऐं असांजो सभिनी खां वॾो ट्रामा, जे पॉलिटिकल ट्रामा जी ॻाल्हि था करियो, त उहो ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जो लहणु ऐं ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जो मर्डर, दैट इज़ व्हेन आई बिकेम एक्टिव इन जेको कुझु कयोसीं। उहो उन खां पहिरीं ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी तक़रीर ॿुधीसीं, बाक़ी ज़ुल्फ़िकार अली भुट्टो सां ॿियो को कमु कोन्हे। लेट्स गो टू स्कूल ऐं जेको आहे सो पढ़ाई करणी आहे, डॉक्टर थियणो आहे। दैट वॉज़ द सोल पर्पज़। का सियासत कोन हुई, कुझु कोन हो, का एक्टिविज़म कोन हुई। मूंखे यादि आहे पाकिस्तान बि न हो। हाँ, सिंध या पाकिस्तान न को, सची ॻाल्हि आहे, न को सिंध हो, न को पाकिस्तान हो, न को सियासत हुई। मां शहरी बाबू जेको आहे सो पंहिंजो हिते सेंट बोनावेंचर मां कैंटोनमेंट स्कूल मां पढ़ी जेको हुते वियो हो, ऐं मां सफ़ा उहे जेके अर्बन जिन सां माण्हू घणो ॻाल्हाईंदो कोन्हे, हर हिकु पंहिंजे कम सां हूंदो आहे, इन्हनि खे कहिड़ी ख़बर, इन्हनि सां ॻाल्हाइबो बि कोन्हे। सो आई वॉज़ इन दैट कैटेगरी। मूंखे यादि आहे त कंहिं शइ सां को तालुक़ु कोन हूंदो। हुते उन ज़माने में जेके सिंधी जमातूं हूंदियूं उन सां तालुक़ु कोन हो। मूंखे जॾहिं अची मज़हर लाखो ईअं हथ मां झलंदो हुयो, असांजो प्रेसिडेंट हुयो यूनियन जो, त जेको आहे सो अचु वली तोखां कुझु पुछिणो आहे, तोखे कुझु ॿुधाइणो आहे, त आई यूज़ टू रियली फील प्राउड। त प्रेसिडेंट साहिबु जेको आहे फर्स्ट ईयर स्टूडेंट खे जेको आहे सो हथ मां वठी जेको आहे सो हले पियो, सो लिफ्ट पियो कराए एग्ज़ैक्टली। 5th ईयर जो डॉक्टर आहे, मूंखे लिफ्ट पियो कराए, मूंखां पुछियो तोखां ॻाल्हि पुछणी आहे। सो बहरहाल, सो असीं नथिंग, एब्सोल्युटली नथिंग, न को सिंध सां इंट्रस्ट, हले पई सिंध जेका आहे, हिस्ट्री ॿुधीसीं, हिस्ट्री पढ़ीसीं, बैकग्राउंड जी ख़बर हुई, अवेयर हुयासीं। अदरवाइज़ मुंहिंजो कमु जेको आहे सो एनाटमी, फिज़ियोलॉजी ऐं जेको बायोकेमिस्ट्री, पैथोलॉजी, इहो मुंहिंजो कमु आहे। ऐं उन खां पोइ जेको हालात चेंज कया, ऐं असीं हालात जी पैदावार आहियूं। असां न को जेको आहे सो मारूसी को एक्सेप्ट फॉर नानो, का पॉलिटिकल एक्टिविज़म कोन्हे, कुझु कोन्हे। ऐं मुंहिंजा भाउर, मुंहिंजा चाचा, मुंहिंजा कज़न्स हमेशह मूंखे चरियो थियूं आहिनि, पर बहरहाल एब्सोल्युटली नो इन्वॉल्वमेंट, एब्सोल्युटली नन। हाणे तव्हां LMC पढ़ी वियो, ठीकु आहे, हाणे पोइ अॻे मैंडेटरी हो फ़ौज में कैप्टन थियणु? न, उहो असां जॾहिं अञा बि जेको आहे सो 60 to 70% घणो थो चवां, कुझु माण्हू अञा बि विया पे जॉइन पे कयूं एज़ कैप्टन, पर उहा मैंडेशन ख़तमु थी वई। यू डिडंट हैव टू गो। एंड उन वक़्तु ई ख़तमु थी, त उन खां पोइ जेका आहे सा I was a fairly decent student, top में कोन हुउसि, पर I was a fairly decent student। ऐं हाउस जॉब कईसीं, हाउस जॉब पूरी थी LMC में। पॉलिटिक्स किथां लॻी तव्हांखे? पॉलिटिक्स लॻी त ज़ुल्फ़िकार अली भुट्टो खे फांसी आई। अच्छा, but that is where it all started। 78 जो लाहौर हाई कोर्ट या हू? लाहौर हाई कोर्ट। उन खां पोइ अगेन ज़िंदगीअ में जे इफ़ यू लुक एट ट्रिजेक्टरी ऑफ योर लाइफ,
त कहिड़ियूं चेंजिस आयूं जीअं मूं चयो तव्हांखे त इस्लाम साहब मिलियो उन खां पोइ LMC आयासीं ज़ुल्फ़िकार अली भुट्टे खे लाहौर हाई कोर्ट जी फांसी वॉज अ टर्निंग पॉइंट इन माई लाइफ आई स्टार्टेड रीडिंग मूं तव्हांखे ॿुधायमि त जॾहिं बांग्लादेश आज़ादु थियो त उन वक़्त खां जेको आहे सो कॉन्शियसनेस में त अची वियो पर अम्मा खे रोअंदे ॾिठो एग्ज़ैक्टली सो पढ़णु शुरू कयोसीं ऐं उन खां पोइ ॻाल्हियूं सम्झणु शुरू कयूंसीं काफ़ी किताब पढ़ियासीं सभु कुझु कयोसीं पोइ जेको आहे सो हुतां पॉलिटिकल एक्टिविज़म बि शुरू थी ऐं शेख माण्हू जो कहिड़ो कमु जेको आहे सो सियासत करे जेको आहे सो पोइ चयूं त LMC में जेको आहे सो जहिड़ो कंदासीं इन सभिनी सची ॻाल्हि आहे ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जे ज़माने में जेको आहे सो सपाफ़ मूंखे को चए त मां जेको आहे सो जहिड़ो करियां बाक़ाइदे पोइ चयूं त बेनज़ीर साहिबा सां मिलियासीं त चई त सपाफ़ जो चैप्टर LMC में कोन्हे LMC जो चैप्टर खोलणो आहे हाज़िर आयासीं अची पहिरियों कमु इहो कयोसीं सपाफ़ जो चैप्टर खोलियोसीं मिंट खां पोइ इन ते ॻाल्हायूं मां इहो पुछणु थो चाहियां त सपाफ़ छो कोन ई ऐं इहे सभु ॻाल्हियूं नाज़रीन असां हाणे पॉलिटिकल डॉक्टर वलीद शेख साहब सां ॻाल्हाइणु शुरू कयो आहे पॉलिटिकली ऐं पॉलिटिकल पाण बि थी विया आहिनि असां सां गॾु रहिजो